सरवरी तंज़ीम ज़िले सांगड़ पारां अॼु दलोर मोरीअ ते फ़लस्तीनियुनि जे क़त्लेआम ख़िलाफ़ सरवरी तंज़ीम जे डिवीज़नल सदर पीर शबीर अहमद शोक, मोहम्मद यूसुफ हिंगोर जो, इनाम अली शाह, सिद्दीक़ हुसैन शाह, ग़ुलाम क़ादिर बच्चो, गुलज़ार अली कलोई, ग़ुलाम अब्बास कलोई, अली असगर लांडर, मोहम्मद ख़ान कलोई, अली हसन महर ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में रैली कढी वई। रैलीअ में सरवरी तंज़ीम जे मेंबरनि ऐं आम माण्हुनि पिणु वॾे तादाद में शिरकत कई। वफ़ा रज़ा, इबरत न्यूज़, दलोर मोरी, तालको, जाम नवाज़।